पीपल्स पार्टी गवर्नर राज जे हक़ में नाहे, जेकरे हालतूं ख़राब थी वञनि त पोइ गवर्नर राज लॻाए सघिजे थो। चाहियूं था त मीसाक जमहूरियत खे हिकु भेरो ॿीहर हथी ॾियूं। मीसाक जमहूरियत जे एजेंडा ते अमल जे लाइ इतफ़ाक़ी राय थियणु घुरिजे। चाहियूं था त जेको बि हुकूमत में हुजे, अवाम जे बुनियादी मसइलनि जो हल ॻोल्हे। मसइला हल न करियूं त पोइ हुकूमत में रहण जो कहिड़ो फ़ाइदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्लियामेंट हाउस में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल। IMF जा हदफ़ पूरा करण जे लाइ पघारदार तबिके ते टैक्स जो भार विझणो पियो। पाकिस्तान जल्द ॾुखियुनि हालतुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदो। दुआ आहे त ही IMF जो आख़िरी प्रोग्राम हुजे। मुल्क जी मुआशी सूरतहाल में बहितरी अची रही आहे। ब्याज जी शरह में घटिताई सां मईशत बहितर थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो PMLN पार्लियामेंटेरियंस खे ख़िताब। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो औरंगज़ई जो दौरो। तीरामाथी में ऑपरेशन में हिस्सो वठंदड़ जवाननि सां मुलाक़ात। पाक फौज सरबराह पारां दहशतगर्दी के ख़िलाफ़ जंग में फौजी जवाननि जी कारकर्दगी जी वाखाण। जनरल आसिम मुनीर जे शहीदनि जी यादगार ते बि हाज़िरी। सिक्योरिटी जी मजमूई सूरतहाल जे हवाले सां ब्रीफिंग। आर्मी चीफ जो चवणु आहे त क़ौम जी क़ुर्बानियुनि ज़रिए क़ाइमु कयल अमन हर सूरत में बरक़रार रखियो वेंदो। असेंबली मेंबरनि खे पार्लियामेंट जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारियुनि ते सियासत चमकाइण जी कोशिश कई पई वञे। PTI अॻवाननि खे एजेंसी फोबिया थी वई आहे। बिना के सबब जी एजेंसियुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हायो पियो वञे। वीडियोज़ में पुलिस एहलकारनि खे ॾिसी सघिजे थो। मुल्क में ॾफेड़ पखेड़ण तहरीक इंसाफ़ जी एजेंडा आहे। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तार जी ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त हिकु सियासी पार्टी सदाईं सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ गुथल लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो आहे। अली अमीन गंडापुर खे गैर मशरूत माफ़ी वठणु घुरिजे। इस्लामाबाद में KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज। सहाफ़ियुनि PTI अॻवाननि जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान माइक्स हटाए छॾियूं। प्रेस कॉन्फ्रेंस जो बाइकॉट। सलमान अकरम राजा चयो आहे त अली अमीन गंडापुर जे बयान सां असांजी सियासत जो को बि तालुक़ु नाहे। सहाफ़ी ॿाहिरि अवाम ताईं असां जूं ॻाल्हियूं पहुचाईंदा आहिनि। सहाफ़ियुनि बाबति जेके ॻाल्हियूं कयूं वयूं उहे ग़लति हुयूं। अली अमीन गंडापुर चयो आहे त हू पंहिंजे बयान जी वज़ाहत कंदो। बानी PTI बि चयो हो त अली अमीन गंडापुर खे अहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु घुरिजनि। 8 सेप्टेम्बर ते इस्लामाबाद में थियल जलसे खां पोइ KP जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर अटकल सॼी राति कोहिसार में हसास इदारे जे अमलदारनि वटि वेठो रहियो। उन खां पुछो त उते छा करणु वियो हो। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त पार्लियामेंट जी मज़बूती लाइ सभिनी खे किरदारु अदा करणु घुरिजे। असांखे ऐवान में जंहिं कम लाइ उमाणियो पियो आहे उहो करणु घुरिजे। पार्लियामेंट में पेश आयल वाक़े जी सभिनी मज़म्मत कई। ऐवान जी तक़दुस खे बहाल करणु ज़रूरी आहे। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज सादिक पार्लियामेंट लॉजिस खे सब जेल करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। PTI जे गिरफ़्तार अॻवाननि खे फॉर्म ते सहियूं वरितियूं वयूं। PTI जे गिरफ़्तार अॻवाननि खे अॼु पार्लियामेंट लॉजिस मुंतक़िल कयो वेंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जे गिरफ़्तार क़ौमी असेंबली जे मेंबरनि जो 8 ॾींहं जो जिस्मानी रिमांड कलअदम करार ॾींदे जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। चीफ जस्टिस चयो आहे त जिस्मानी रिमांड जा समूरा ऑर्डर हिकु जहिड़ा आहिनि। अहिड़ो छा थी वियो जो 8 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो वियो। इहो त अहिड़ो अमल आहे जंहिं जो को मिसाल न मिलंदो। सेनेट जे इजलास दौरान हुकूमती मेंबर सेनेटर फलक नाज़ चित्राली खे ऐवान मां न निकिरण ते ऐवान मां वॉकआउट करे विया। सेनेटर समीना मुमताज़ चयो आहे त सेनेटर फलक चित्राली खे ऐवान मां ॿाहिरि कढो। फलक नाज़ खे 2 वर्किंग ॾींहंनि लाइ मुअतल कयो वियो हो। अॼु हू कीअं ऐवान में मौजूदु आहे। सवालनि जवाबनि जे वक़्फ़े दौरान ज़िमनी सवाल करण ते सेनेटर ज़रका ऐं सेनेटर दिनेश कुमार विच में सख़्त जुमिलनि जी ॾे वठि।
सिंध के वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां जाने वाले वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब की मुलाक़ात। सिंध में वफ़ाक़ी हुकूमत के अहम रोडनि जा फंड जारी करे कम शुरू करण जो फ़ैसिलो। वरी वज़ीर जाम शोरो सेवण क़ौमी शाहराह के मुकम्मल करण ऐं बहरान हाईवे जी ड्यूलाइज़ेशन बाबति नाणे वारे वज़ीर सां ॻाल्हायो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त क़ौमी शाहराह की तामीर लाइ काफ़ी अरसो पहिरियां 70 अरब रुपया जारी करे छॾिया हुआ। सिंध हुकूमत मुल्की मईशत की बेहतरी लाइ असराइता कदम खणी रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर पारां वॾे वज़ीर के सिंध में PSDP मंसूबनि जा फंड जारी करण की ख़ातिरी। मुलाक़ात में मुल्क जी मुआशी मसइलनि ऐं उन्हनि जे हल लाइ तफ़सीली ॻाल्हि ॿोल बि कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपल्स पार्टी MNA अली गौहर महर की मुलाक़ात। घोटकी ज़िले की सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलों ते ख़यालनि की ॾेबड़। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अली गौहर महर क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ सुठो किरदारु अदा करे रहियो आहे। सिंध के सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण तरफ़ां NA 171 रहीम यार खान ते PP उम्मीदवार मखदूम ताहिर रशीद के कामयाबी ते वाधायूं। संदसि चवणु आहे त रहीम यार खान में नंढी चूंड में PTI के बदतरीन शिकस्त मिली आहे। सो बिन ॻाल्हि जो सबूत आहे त पंजाब की अवाम बिलावल भुट्टो ज़रदारी के नज़रिए ऐं बयानीअ की ताईद कई आहे। PP क़यादत चाहे थी त मुल्क ऐं क़ौम के पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ सभु गॾिजी किरदारु अदा कनि। लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 मुताबिक समूरनि मकानी नुमाइंदनि के इख्तियार मिलियल आहिनि। इन कानून मुताबिक ई मकानी चूंडूं थियूं। सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट पाण मुरादो कम नाहे कंदो। किचिरो खणण जी पहिरियां ज़िम्मेवारी DMCs जी हुई। हाणे इहा ज़िम्मेवारी समूरनि DMCs पाण सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड हवाले कई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो सिंध असेंबली के इजलास में सवालनि के जवाबनि दौरान ख़यालनि जो इज़हार। संदसि चवणु आहे त शहर के रोडनि की हालत ख़राब आहे। जल्द KMC कम कंदी। जैकबाबाद में औरत पोलियो वर्कर सां ज़्यादती की तस्दीक। पुलिस मुख्य जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। पोलियो वर्कर अदालत में संदसि ज़्यादती थियण जो बयान ॾिनो आहे। DC ज़हूर अहमद मरी जी SSP जैकबाबाद सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। SSP डॉक्टर सुमेर नूर चन्ना जो चवणु आहे त मुख्य जवाबदार अहमद उर्फ अनबी जखराणी के गिरफ्तार करे वरितो आहे। औरत जे बयान खां पोइ केस में ज़्यादती जा कलम शामिल कया वेंदा। अदालती हुकम ते DSP सिटी की सरबराही में JIT जोड़ी वई आहे। पीर गोड़ भरसा गोड़ हैबत खान ब्रोही में फौत थी वियल 13 घर भातियुनि जो मौत। खाधे में नशो ऐं ज़हर ॾियण सबबु थियो। पोस्टमार्टम ऐं खाधे पीते जी शयुनि मां वरितल जुज़नि जी रिपोर्ट में इंकशाफ। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त घर भातियुनि खे पहिरियां नशो ॾेई बाद में खाधे में ज़हर मिलायो वियो हो, जंहिं सबबु संदनि मौत थियो। पुलिस शक जे बुनियाद ते हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। पुछागाछा जारी। कराची के कारसाज हादसे जी जवाबदार औरत जी मंशात केस में सेशन कोर्ट मां भी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओवर शाहिद अली मेमण दरख्वास्त से फ़ैसिलो ॿुधायो। जुडिशियल मैजिस्ट्रेट की अदालत पिणु नताशा दानिश की ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे चुकी आहे।